अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त मां आहियां ज़ाहिद अली थहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल। जी हाँ दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मिराली ऐं किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई गॾु हिकु सॉन्ग ॻायो आहे जेको गज़ल इंटरप्राइज़र में तमामु जल्द अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुन सॉन्ग जा कहिड़ा बोल आहिनि। जुदाई में मज़ो ईंदो अथी। जी हाँ दोस्तों, हुन सॉन्ग जा इहे ई बोल आहिनि जेको तमामु जल्द गज़ल इंटरप्राइज़र में अचण वारो आहे। जी हाँ दोस्तों, जे अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक शेयर कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।